नाज़रीन खे अहम ख़बर ॾींदा हलूं त मलीर जी अदालत में पीटीआई अॻवान अली ज़ैदी ख़िलाफ़ केस जी ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस जे जिस्मानी रिमांड में वाद वारी इस्तदा रद्द कंदे अली ज़ैदी जो जुडिशियल रिमांड मंज़ूर कंदे खेसि जेल मोकिले छॾियो आहे। इहा अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। मलीर जी अदालत में पीटीआई अॻवान अली ज़ैदी ख़िलाफ़ केस जी ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस जे जिस्मानी रिमांड में वाद वारी इस्तदा रद्द कंदे अली ज़ैदी जो जुडिशियल रिमांड मंज़ूर कंदे खेसि जेल मोकिले छॾियो आहे। अदालत जांच ऑफिसर खे ईंदड़ ॿुधणी ते चालान पेश करण जो हुकुम पिणु ॾिनो आहे। इहा अहम ख़बर ॾियूं पिया मलीर मां, जिते अदालत में पीटीआई अॻवान अली ज़ैदी ख़िलाफ़ केस जी ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस जे जिस्मानी रिमांड में वाद वारी इस्तदा रद्द कंदे अली ज़ैदी जो जुडिशियल रिमांड मंज़ूर कंदे खेसि जेल मोकिले छॾियो आहे। अदालत जांच ऑफिसर खे ईंदड़ ॿुधणी ते चालान पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मलीर मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार खां। मीर ज़ुल्फ़कार, इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? मलीर जी अदालत पीटीआई अॻवान अली ज़ैदी ख़िलाफ़ केस जी ॿुधणी थी आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पीटीआई रहनुमा अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर पीटीआई सिंध सदर अली ज़ैदी खे जेको आहे अॼु ॿीहर जेको आहे अदालत में मलीर जी अदालत में पेश कयो वियो, जिते जेको आहे इब्राहिम हैदरी थाणे ते जेको आहे ठगी जो केस दाख़िल थियल आहे। उन हवाले सां मलीर पुलिस जेको आहे मलीर जी अदालत जुडिशनल मैजिस्ट्रेट 11 वटि केस पेश कयो आहे। वधीक जिस्मानी रिमांड जे लाइ दरख़्वास्त कई, जॾहिं त मलीर जी अदालत वधीक जिस्मानी रिमांड ॾियण बदिरां खेसि जेल कस्टडी कयो ऐं पुलिस खे चयो त 3 ॾींहंनि ताईं जेको आहे अली ज़ैदी तव्हां वटि मौजूदु रहियो जिस्मानी रिमांड ते। तव्हां हुन में केस में कहिड़ी अॻबराई कई आहे, जंहिं करे जेको आहे त मलीर अदालत केस जेको आहे जेल उमाणे थी। जंहिंखां पोइ जेको आहे पुलिस उनखे जेको आहे बख़्तरबंद गाॾी में विझी करे जेल वठी वई आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं पोइ हाज़िरी ते पीटीआई जा समें कारकुन मलीर जी अदालत जे अंदरि अहाते में आया ऐं नारेबाज़ी कई, पर अॼु जेको आहे पुलिस उन हवाले सां सख़्तु हिफ़ाज़ती इंतज़ाम कया, सिक्योरिटी जे इंतज़ामनि खे फूल फुरम बनायो हुयो ऐं कंहिं बि पीटीआई जे अॻवान या कारकुन खे जेको आहे पुलिस अंदरि मलीर जी अदालत जे अहाते में दाख़िल थियण न ॾिनो ऐं कारकुन जेके आहिनि ॿाहिरि बीठा रहिया ऐं जेको आहे अली ज़ैदी खे बआसानी मलीर जी अदालत में पेश कयो। जॾहिं त उन अली ज़ैदी खे कोर्ट में आणण वक़्तु बि जेको आहे पुलिस सख़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम कया हुआ ऐं बख़्तरबंद गाॾियुनि ऐं पुलिस मोबाइल जे विच में जेको आहे अली ज़ैदी खे जेको आहे मलीर जी अदालत में आंदो वियो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मीर ज़ुल्फ़कार तफ़सील